नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हांखे ॾहों मेल मां ख़बर ॾींदा हलो। ॾहों मेल में फ्लोर मिल ऐं चकी मालकनि सरकारी हुकुम खे थुॾे छॾियो। तालके कोट गुलाम अहमद वॾी आबादी वारे शहर ॾहों मेल में अटो ग़रीब माण्हू जे खाइण खां ॻरो थी वियो। फ्लोर मिल्स ऐं चकी मालकान मन मस्ती कंदे सरकारी अघ खे थुॾे छॾियो। चकी मालकनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ शहरनि ऐं भर पासे जे ॻोठाणनि दाईंदे ॿुधायो त शहरनि ऐं ॻोठाणनि खे गुरबत जी चकी में पीसण लाइ फ्लोर मिल ऐं चकी मालकनि अटे जी 100 किलो वारी बोरी जो अघु 5800 मुक़ररु करे छॾियो आहे। 1 किलो अटो दुकान तां 60 खां 65 रुपया मिली रहियो आहे, जॾहिं त सिंध हुकूमत अटे जे 1 किलो जो अघु 41 रुपया मुक़ररु कयो आहे। हिननि दाहियो त सभु अटो महांगो मिलण जूं दाहूं कनि था, पर फ्लोर मिल ऐं चकी मालिक पंहिंजे मन मस्ती कनि पिया। सिंध सरकार जो को बि नुमाइंदो शहर जी फ्लोर मिल ऐं चकी मालकनि खां पुछाणो नथो करे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ज़राअत खाते जे सूबाई वज़ीर AC मुख्तियार कार कोट गुलाम अहमद खां मुतालबो कयो त ग़रीबनि जी रोज़ी कसींदड़ खिलाफ़ कार्रवाई करे सरकारी हुकुमनि ते अमल करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।